सिलसिलो लतीफ़ या चूंड बैत में हाज़िर आहियूं। सुर सामूंडी जो बैत आहे त जा जर जाटू न ॾे, ॾिया न मोहे, सदूं को करे सा पंहिंजे कांध जूं। लफ़्ज़नि जी माना: जा माना जेका, जर माना पाणी, आब जल, जाटू ॾियणु माना नज़राना पेश करणु, सुखा विझणु, बासूं बासण, ॾिया माना चराग, दीप, मोहे माना अर्पे, मुतासिर करे, सदूं माना उम्मीदूं, ख्वाहिशूं, को माना छो, छाकाणि, छा लाइ, छो त, सा माना उहा, पंहिंजे माना संदसि, कांध माना मुड़ुसु, घरवारो। बैत जो मतिलबु ऐं सम्झाणी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन हिन बैत में फरमाइनि था त जेका वणजारी पंहिंजे घरवारे, कांध या मुड़ुस लाइ जर खे जाटू नथी ॾे ऐं समुंड में वञी उन जे पाणी में का बि अर्पना नथी करे, ॾिया ॿारे उते जल पूॼा नथी करे, सोण साठ नथी करे, टिकसाट नथी करे, दुआऊं नथी घुरे, प्रार्थना नथी करे या इबादत नथी करे त संदसि घरवारो ख़ैर ऐं सलामती सां मोटी अचे, सा वणजारी अहिड़ी ख्वाहिश छो थी ॾेखारे त हू का बि पूॼा पाठ कोन कंदी, दुआऊं कोन घुरंदी ऐं हुनजो घरवारो ख़ैर सलामती सां पंहिंजे घर ॾे मोटी ईंदो। छा ईअं थी सघे थो?